ठठे लागे ॻोठ आरएफ सोलंगी ते पुलिस पारां चढ़ाई करे घरनि खे ड्राए पट करण खिलाफ़ मुतासिर ॻोठनि ऐं सियासी समाजी धुरियुनि पर सरापा एहतजाज बणिजी एहतजाजी मार्च करे धरणो हयो ऐं मुतासिर ॻोठ लॻ एहतजाजी कैंप क़ाइम करे मरहलेवार जदोजहद जो ऐलान करे छॾियो आहे। मुतासिर ॻोठ आरएफ सोलंगी जी रवासी ॻोठाणनि औरतुनि ऐं ॿारनि ॻोठ खां ठठे ताईं 2 किलोमीटर पैदल मार्च कयो ऐं पुलिस खिलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। एहतजाजी मार्च में सियासी समाजी क़ौम परस्तनि तंज़ीमुनि जे अॻवाननि ऐं वकील भी शामिल थी विया। एहतजाजी मार्च ठठे में मेन रक्षा चौक ते पहुची धरणे में तब्दील थी वियो। एहतजाजी धरणे खे ख़िताब कंदे मुतासिर ॻोठाणनि हाजी सोलंगी, हसन सोलंगी, सीनियर कानूनदान एडवोकेट अशरफ समो, एसटीपी ज़िले सदर जलाल शाह, क़ौम परस्त अॻवान नवाब शाह वॾाई, अवामी तहरीक जे ज़िले सदर अब्दुल रज़ाक चांडियो, क़ौमी अवामी तहरीक जे अॻवान यासिर जाखरो, ठठो बार एसोसिएशन जे अॻूणे सदर एडवोकेट पावर अकीली साहब ॾिनो समूह ऐं ॿियनि चयो त ठठे ज़िले अंदर पुलिस गिरदी वधी वई आहे। अदालती फ़ैसिले जे अबतड़ ॻोठ ते धाड़ियल जीअं काव करे सॼे ॻोठ खे ड्राए मुस्मार कयो ऐं घरनि मां फुरलोट करे न्याणियुनि जूं पोतियूं लाथियूं वयूं। हिननि चयो त पुलिस गर्दी जी इंतिहा कंदे ॻोठ आरएफ सोलंगी जी रवासी ॻोठाणनि जा घर ड्राए पट करे ज़ुल्म ऐं बर्बरियत जी इंतिहा कई वई आहे ऐं 100 सालनि खां वधीक अरसे खां क़ाइम ॻोठ खे ड्राइण खिलाफ़ मरहलेवार तहरीक जारी रखण सां गॾोगॾु आला अदलिया सां रजू कयो वेंदो ऐं पुलिस खिलाफ़ अदालतनि ज़रिए केस दाख़िल कया वेंदा।